अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा भाइयों, अल्लाह जा लख शुक्राना जै करीम रब असांखे हीअ बरकतुन भरी महफ़िल नसीब फरमाई। ज़ुल्हज महीने जो आगाज़ आ, असांजे सोहणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जी वॾी वाखाण फरमाई आहे। ही 10 ॾींहं ऐं 10 रातियूं अल्लाह जे इबादत बंदगी ऐं नेकी जे कम करण जे लाइ हिकु सुनहरी मौक़ो आहे। तवज्जो आहे। ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी जे अंदर हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाए थो, मुझे सुने सरदार फरमायो, मा मिन अय्यामिन अल अमलु सालिहु फीहा अहब्बु इलल्लाहि मिन हाज़िहिल अय्याम। तव्हांजे ज़िंदगी जा के बि अहिड़ा ॾिहाड़ा नाहिनि जन जो सालिह अमल अल्लाह वटि अहिड़ो प्यारो हुजे जहिड़ो ज़ुल्हज जे पहिरें ॾहे। रातियूं ऐं ॾींहं, महीना ऐं साल ज़िंदगी में अचनि था, गुज़री वञनि था, पर के बि ॾिहाड़ा अहिड़ी फज़ीलत वारा नाहिनि, अहिड़े शान वारा नाहिनि, अल्लाह खे एतिरो प्यारा नाहिनि जहिड़ा ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾींहं रब खे प्यारा आहे। सुभान अल्लाह। क़ालू या रसूल अल्लाह वलल जिहाद फी सबीलिल्लाह। साहबन चयो, या रसूल अल्लाह, अगर को माण्हू अल्लाह जे रस्ते में जिहाद करे तो उन्हें जिहाद खां भी हिननि 10 ॾींहनि जी इबादत मथे आ। हबीबन फरमाया, वलल जिहाद फी सबीलिल्लाह। अल्लाह जे रस्ते में जिहाद करण खां भी हिननि ॾिहाड़नि जी इबादत अल्लाह खे वधीक प्यारी आ। सवाइ उन्हें माण्हू जे जेको पैसो दौलत सिर खणी रब जे रस्ते में निकितो ऐं कुझु बि वापसि न मोटियुसि, यानी न माल बि कुर्बान कई, सिर बि कुर्बान कई, इन जो दर्जो मथे आहे। बाक़ी जेको जिहाद करे मोटी आयो, गाज़ी बणिजी आयो, इन गाज़ीअ खां ज़ुल्हज जे 10 में इबादत करण वारे जो अजर ऐं इनाम अञा मथे, आला ऐं बाला। ऐं हबीबन करीमन फरमायो, जेकॾहिं तव्हांखे इहे 10 ॾिहाड़ा ज़िंदगी में मिली वञनि, फअक्सिरू फीहिन्न मिन तस्बीह व तहमीद व तहलील व तकबीर। इन्हनि ॾिहाड़नि में सुभान अल्लाह घणी पढ़ो, सुभान अल्लाह घणी पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह घणी पढ़ो।
अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। यो घणो पढ़ो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा कंदो इन 10 ॾींहंनि जे अंदर? सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह अकबर। ये लफ्ज़ घणा पढ़ो त अल्लाह तव्हां जे मथां राज़ी थी पवंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अतहूर शत्रुल ईमान, पाकाई अध ईमान जो आहे। वल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान। जे तव्हां चओ था अल्हम्दुलिल्लाह त मीज़ान पुड़ जंहिंमें अमल तोरिया वेंदा उहो तव्हांजे नेकियुनि सां भरिजी वेंदो। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलआन। सुभान अल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो चओ त तव्हांजे नेकियुनि जो पुड़ तव्हांजे सालिह अमलनि सां भरिजी वेंदो। साईं फरमाइनि था सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलउ मा बैन समाई वल अर्द। हिकिड़ो भेरो चो सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो चो अल्हम्दुलिल्लाह। एतिरो अजर मिलंदो जो ज़मीन ऐं आसमान जो विच तव्हांजे नेकियुनि सां भरिजी वेंदो। रात में लिखूं तो कौन थी तकलीफ तो कौन थी थी ना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोना हबीब ता फरमाइन लअन अकूल सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अहब्बु इलैया मिम्मा तलअत अलैहि शम्स। सुभान अल्लाह। ये लफ्ज़ सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, ये लफ्ज़ मदीने वाला साईं दा फरमाइनि त जेकॾहिं ये लफ्ज़ मां चवां त जन शयुनि ते सिज उभरे लहे थो। यानी पूरी कायनात में जेतिरियूं बि शयूं आहिनि इन्हनि सभिनी शयुनि खां इहे जुमला मूं मुहम्मद खे वधीक प्यारा आहिनि। दुनिया में तव्हांखे छा छा प्यारो आहे? हर को पंहिंजे हियांव ते हथ रखे। कंहिंखे ज़ाल प्यारी, कंहिंखे माल प्यारो, कंहिंखे बनी प्यारी, कंहिंखे वनी प्यारी, कंहिंखे धन प्यारो, कंहिंखे दौलत प्यारी, कंहिंखे कुकड़ प्यारो। पसंद अपनी अपनी, हर कंहिंजी पसंद पंहिंजी पंहिंजी आहे। मदीने वारे मीर जी पसंद ॿुधो। साईं फरमाइनि था पूरी रोए ज़मीन ते जो कुछ भी मौजूद आहे इन्हनि सभिनी खां मूंखे इहे जुमला वधीक प्यारा आहिनि। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था तव्हां जेकी ज़बान मां लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियो न उन्हनि में भले में भलो कलाम इहो अथव। सॼो ॾींहुं त ॼाड़ी हणंदा वतो, थकिजो ई नथा। हाँ हिकिड़नि खे घणे ॻाल्हाइण जी बीमारी आहे। ॿुधण वारो थकिजी वञे पर हिन जा लफ़्ज़ न खुटंदा। हिते वेठा आहिनि घणा। फुज़ूल कलाम, बेसूद कलाम, बेफ़ाइदा कलाम। साईं फरमाइनि था त भले में भलो कलाम ही अथव
सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। प्यारे में प्यारो कलाम जेडी मल क़यामत जो ॾियारो थींदो अमल तुरंदा न, इहो हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांजो उहद जबल जेॾो वज़नी थी तव्हांजे अमलनि में तुरंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम अता फरमाएं सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर तनफुदुल खताया कमा तनफुदुश शजरतु वरक़हा। जीअं ख़िज़ां जी मौसम में वणन जा पन छणी वींदा आहिनि, तीअं सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चवण वारे जी सॼी ज़िंदगी जा गुनाह ईअं छणी वींदा। गुनाह छणी वींदा, वरी नेकीअ जा गुल फुटंदा, बुरायूं मेटजी वींदियूं, दफ्तर में नेकायूं लिखजी वींदियूं। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये लफ्ज़ मुझे रब करीम के ॾाढा प्यारा है। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। मुझे तवज्जो कयो, इमाम तिरमिज़ी रिवायत आणे थो, मुझे लजपाल नबी फरमायो इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ। जॾहिं तव्हां जन्नत जे बाग़न खां गुज़रो त जन्नत जा मेवा वञी चरो। खाओ न, सिर्फ खाइण जी ॻाल्हि न आहे, साईं फरमाइनि था जन्नत जा मेवा वञी चरो। सहाबा हैरत में अची विया त दुनिया में भी जन्नत जा बाग थींदा आहिनि छा? दुनिया में भी जन्नत जा मेवा थींदा आहिनि छा? जन्नत ॿुधो तो मरण खां पोइ, बेश्त जन्नत मरण खां पोइ मिलंदो, मेवा जन्नत जा पोइ खाइबा। साईं फरमाइनि था न, दुनिया में भी जन्नत जा बाग आहिनि, दुनिया में भी जन्नत जा मेवा आहिनि। जॾहिं बि तव्हांजो गुज़र उन जन्नत जे मेवनि खां बागनि खां थिए त बेश्त जा मेवा वञी चरो। कालू वमा रियादुल जन्नत या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल, वे जन्नत जा बाग कहिड़ा आहिनि? साईं फरमाइनि था अल मसाजिद, मस्जिदूं जन्नत जा बाग अथव। वमरत या रसूल अल्लाह, हबीब चरण उछाए, ये तो बाग थिया पर चरण उछाए, छा चरूं? साईं फरमाइनि था
सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये कलमा पढ़ो जन जन्नत जा मेवा चरी रहा हो, खाई रहा। मुख्य पटरिया के बुखार थियो तो मानी न पई वणे। मानी ॾाढी सुठी फकीरानी ठाहे खणी आई, खावा चबाड़िया पर वणे न। मानी तो सुठी हुई, मानी तो भली हुई, पर जो बीमार होंदो आ तो उन्हें के भली ग़िज़ा मसो न ॾींदी आ। जेकॾहिं फ़क़ीरो भाइरो तव्हां के सुभान अल्लाह चवण में मज़ो नथो अचे, अल्हम्दुलिल्लाह चवण में लुत्फ़ नथो अचे, जेकॾहिं तव्हां के दिल के सुरूर ला इलाहा इल्लल्लाह चवण सां नथो अचे, समझो त तव्हां जे मन के मर्ज़ लॻल आहे, बीमारी लॻल आहे। तव्हां मरीज़ आहियो तॾहिं तव्हां के जन्नत जा मेवा मज़ो नथा ॾियनि। जेके सेहतमंद हूंदा आहिनि, चाक चङा भला हूंदा आहिनि, उहे जेॾी महिल इहे कलमा चवंदा आहिनि उन्हनि जो लूं लूं ठरी पवंदो आहे, वार वार के करार मिली वेंदो आहे। चवईला दिल खोले चो हबीब करीम था फरमाइन त ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जे अंदर तव्हां सुभान अल्लाह घणी पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह घणी पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह घणी पढ़ो, अल्लाह अकबर बार बार पढ़ो। यो लफ्ज अल्लाह के ॾाढो वणे। सोना हबीब था फरमाइन मा मिन अय्यामिन अहब्बु इलल्लाह अन युतअब्बद लहू फिहा मिन अश्र ज़िलहज्जते। ज़ुल्हज जे पहिरें ॾहे जहिड़ा ॿिया के बि भला ॾींहं न आहिनि जंहिंजी इबादत रब खे एतिरी प्यारी हुजे। यअदिलु सियाम कुल्लि यौमिन मिन्हा बिसियाम सना। ज़ुल्हज जे पहिरियनि 9 ॾियारनि में हर ॾींहं जो रोज़ो नफ़ली रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि आहे। हिकिड़ो रोज़ो रखो साल जे रोज़नि जे बराबरि। 2 रोज़ा रखी त 2 सालनि जा रोज़ा तुंहिंजे दफ़्तर में लिखजी विया। 3 रोज़ा रखी त 3 सालनि जे इबादत जो सवाब आहे। साईं फरमाइनि था 9 ज़ुल्हज जो रोज़ो 9 साल जे रोज़नि जे बराबरि आहे। हबीब करीम था फरमान व क़ियाम कुल्लि लैलतिन मिन्हा बिसियाम लैलतिल क़द्र। ज़ुल्हज जे पहिरियनि 10 रातियुनि जी हर रात जी इबादत जो अजुर ऐं सवाब लैलतुल क़द्र जे बराबरि आहे। पुट ॻाल्हि सम्झ में अचेव? लैलतुल क़द्र जेका 1000 महीननि खां भली आहे। ज़ुल्हज जी पहिरीं रात, ॿी रात, टीं, चौथीं, पंजीं, छहीं, सतीं, अठीं, नाईं, ॾहीं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जे बराबरि आहे।
रमज़ान त हथन मां हलियो वियो पर ज़ुल्हज न विञाइजो फ़क़ीरो ही रातियूं न विञाइजो ही ॾींहं न विञाइजो ही वक़्तु न विञाइजो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इमाम बहकी हज़रत अनस बिन मालिक खां तो रिवायत आणे बिकुल यौमिन अल्फ यौमिन व बिकुल यौमिन अल्फ यौम ज़ुल्हज जे पहिरीं ॾहे जो हिकिड़ो ॾींहुं 10,000 ॾींहंनि खां मथे आहे 10,000 ॾींहं इबादत कयो उन ज़ुल्हज जे हिकिड़े ॾींहं जी इबादत कयो अॼु काई आहे ज़ुल्हज जी अॼु ॾींहं 2 ॾींहं त विया ख़ैरनि जा हथनि मां निकिरी बाक़ी 8 ॾींहं पोइ ते आहिनि मल्हाईंदो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था व यौम अरफत अशरत आलाफ यौम 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो इहो 10,000 ॾींहंनि जी शान खां मथे आहे वो माण्हू 10,000 ॾिहाड़ा इबादत करे उन 9 ज़ुल्हज जो हिकिड़ो ॾींहुं इबादत में गुज़ारे जे रोपो थिए झुड़ ऐं सोनो वसे मींहुं उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञे उन मां जे मींहुं सोन जो वसे हीरनि ऐं मोतियुनि जो मींहुं वसे ऐं तूं झोल बि न भरी माण्हू त भांडा भरनि न पर तूं हिकिड़ी लप बि न खणी त तुंहिंजी क़िस्मत खोटी चइबी ओ मिठा ज़िंदगी वञे पई हथनि मां गुज़रंदी हर ॾींहुं मौत जे क़रीब कंदो पियो वञे मुंहिंजा पिरी प्यारा ही वक़्तु रब मिलायो आहे पंहिंजे रब जे हुज़ूर में झुकण जो इबादत करण जो बंदगी करण जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या ज़िलहज जो ॾिहाड़ो जेको मुसलमान रोज़ो रखे थो इहो हिकिड़ो रोज़ो उन जे 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे छॾे थो हिकिड़ो साल जेको गुज़री वियो ॿियो साल जेको अचण वारो आहे इन्हनि 2 सालनि जे गुनाहनि खे अल्लाह ताला माफ़ी जो कलम फेराए छॾे हिकिड़े रोज़े रखण में 2 सालनि जा गुनाह मेटिजी वञनि ॻाल्हायो छो था सौदो सस्तो आहे फ़ाइदो आहे नुक़सान आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो 9 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो उहो आहे जिते हाजी अरफात जे मैदान में इकट्ठा थींदा वक़्त वारा विया भाग वारा वञी पहुता मुंहिंजा दोस्तो असांजी क़िस्मत असांखे हिते रहायो काश जे असांजो बि नालो उन लिस्ट में हुजे हा त हींअर मके में हुजूं मीना जी त बाज़ार में मीना जी त बाज़ार में ओ ॾींहं 2-3 हली टिकजे वो त मदीनो ॾिठो यार सा दिल कीअं टिके
जहत मदीनो डिठो यार सादिल कीअं टिके सादिल कीअं टिके सादिल कीअं टिके ओरी रसूल सच्चे वो जहत मदीनो चढ़ी जबल अरफात ते चढ़ी जबल अरफात ते हाँ जुन साण हलजे हाँ जुन साण हलजे वो जहत मदीनो डिठो यार सादिल अदियूं अब्दुल लतीफ चए भेनर शाह लतीफ चए ओ मुहब्बत सी पो मरजे ओ मदनी सी पो मरजे वो जहत मदीनो डिठो यार सादिल कीअं टिके जहत मदीनो साईं फरमाईंदा त कंहिं बि ॾींहं में अल्लाह पंहिंजे बाननि खे एतिरो वेझो न थींदो आहे एतिरो करीब न थींदो आहे जेतिरो नाई सुलझ जे ॾींहुं रब पंहिंजे बाननि खे वेझो पंहिंजे सखा जा हथ खोलींदो आहे फरमाईंदो आहे को घुरण वारो त ॼाण आहे को दर्दमंद त दर्द लायास आहे को गम सदो त गम लायास आहे को बे औलाद त औलाद अता कयास आहे को मुफलिस मिस्कीन तंग दस्त आहे को निभागो त सभागो कयास आहे को निदोरो त जो सदोरो बणायास आहे को गमन जो मारियो तो उनजा गम लाहे छॾियास आहे को मुझे दर ते झोली झलण वारो ओ मिठाज अहिड़ो ॾींहुं ज़िंदगी में मिले वरी तूं गिफ़रत करी त पोइ क़िस्मत सां आयो की न चरखो चरीअ खे कतण में वियो वक़्त गुज़री वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो की न चरखो चरीअ खे कतण में न पाई दुनिया जे दंधन में उम्र में अजाई ओ दुनिया जे दंधन में उम्र वही अजाई हाणे थी हणा हथ हाणे थी हणा हथ आयो सिज लहण में आयो सिज हाणे थी हणा हथ आयो सिज लहण में आयो कीन चरखो चरीअ खे कतण में वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो कीन चरखोला चरीअ खे कतण में अठई पहर जागी
चनी एट ओरिया पंजा सुट कयाऊं मजा बिरत पूरा उए मर्द मरकने आरिय जे आतण में आयो की नजर खोला चलिए के कतण में सल्लल्लाहु अलैहि इन्नल्लाह युबाही बिअहल अरफात अहल समाए फयकूलु लहुम उन्जुरू इला इबादी जाऊनी शुअसन गुबरा जिनमें नाई जो ॾियारो थींदो आहे अरफात जे मैदान में हाजी गॾु थींदा पेर उघाड़ा मथा उघाड़ा एहराम पातल सभिनी जे ज़बान ते हिकिड़ी लोली हूंदी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक जेॾीमहिल तलबियो पढ़ंदा आहिनि रब जे हुज़ूर में गॾु थींदा आहिनि अल्लाह ताला पर्दा हटाए सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾाए फरमाईंदो आहे उन्ज़ुरू इला इबादी ए मलाइको होॾे त ॾिसो मुंहिंजे ॿारनि खे त ॾिसो कीअं न वार घिंडियल धूड़ मिटी बदन ते लॻल अॼु कीअं न पेरे उघाड़ा मुझे हुजूर में पेश थिया आहिनि ए मलाइको तव्हां शाहिद थियो मूं इन्हनि सभिनी खे बख़्शे माफ़ करे छॾियो अॼु उन्हनि जूं दुआऊं क़बूल थो कयां पर इहे जन जे लाइ दुआऊं घुरंदा उन्हनि खे बि थो बख़्शे छॾियां सल्लल्लाहु अलैहि रसूल भागवारा वञी पहुता मैदाने मक्का में अरफात मिनाई मुज़दलिफ़े में ओ मिठा असांजी त क़िस्मत हिते रहाए छॾियो पर पिणी प्यारा हिते बि तूं ये ॾियारा नेकी में गुज़ार ज़िक्र में गुज़ार चङे कमनि में गुज़ार त अल्लाह तोखे हजनि जा अजुर हिते बि ॾेई सघे थो कंहिं ग़रीब जी मदद कर कंहिं ॾुतड़ियल जे कम में अची वञ तोखे हिते बि हज जो सवाब मिली सघे थो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे फरमाई त हज ते वियुसि हज अदा कयो में हज जो रुकन आहे तवाफ़ ज़ियारत बैतुल्लाह जो तवाफ़ कबो आहे जंहिंखे ज़ियारत जो तवाफ़ सॾिबो आहे चई त तवाफ़ ज़ियारत करे थकल हुयुसि मस्जिदुल हराम में ईअं लेटियुसि अखि लॻी वई निंड अची वई अञा अखि लॻी आहे त अजीब मंज़र ॾिठुमि आसमान तां मलाइक लथा आहिनि हिकिड़ो मलाइक थो चए बा हेल घणनि माण्हुनि हज पढ़ियो ॿिए मलाइक चयो त हेल 4 लख हाजुनि हज पढ़ियो घणा 4 लख हाजुनि हेल साल हज पढ़ियो त भला घणनि जो हज क़बूल पियो फ़रिश्ते चयो त हिकिड़े जो हज बि क़बूल न पियो रियाकार बणिजी आया हराम कमाइनि सां हज करण आया के हिकिड़े जो बि हज क़बूल न हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो मूंखे ॾाढो ॾुख थियो ॾाढो सदमो रसियो
तई 4 लख माण्हू डूंगर डोरे जबल झागे पैदल पंध हली मके पहुता हिकड़े जो भज कबूल न पियो ॾाढो दुख थियो अफ़सोस थियो अञा इन अफ़सोस में मां वेठो ई हुयुसि इन ख्वाब में ॾिसां पियो त ओचितो मथो आसमान खां वरी 3 मलाइक लथो रड़ करे चई त मुबारक 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 सभिनी जा हज कबूल सभिनी जा हज कबूल मुबारक हुजे रब जो हुकुम आयो आहे त हड़नी जा हज कबूल भला रब कबूल त कया पर कंहिंजे करे कहिड़े सबब जे करे फरिश्तो चवण लॻो त दिमश्क जे शहर में अली बिन मुआफिक नाले हिकु शख्स रहंदो आहे उहो हेल हज ते आयो बि नाहे पर उन खे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब ॾेई छॾियो अली बिन मुआफिक हिकु अहिड़ो अमल कयो आहे जंहिंजे करे अल्लाह ताला हिननि 4 लखनि हाजियुनि जा हज क़बूल करे छॾिया आहिनि हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जो निंड मां अखि खुली पियमि सुजाग शुक्राने जो नफ़िल पढ़ियो में मौला तुंहिंजा एहसान क़बूल त कई पोइ कंहिंजे बि सदके हज क़बूल पइजी विया हड़नी जा हाणे दिल में सोच में त हज जे मनासिक खां वांदो थी ॻोठ न वेंदुसि घर न वेंदुसि दिमश्क वेंदुसि इन मर्द जी ज़ियारत वञी कयां जंहिंजे करे अल्लाह 4 लखनि जा हज क़बूल कया आहिनि जेके घर वेठे 4 लख हजनि जो सवाब ॾिनो आहे इन मर्द जो दीदार ज़रूर वञी कंदुसि जे हज जे हुकुमनि मां फारग थी ॻोठ न वियुसि सिधो दिमश्क पहुतुसि सफ़र कंदे कंदे दिमश्क में आयुसि पुछा के बाबा हिते अली बिन मुआफिक नाले को बुज़ुर्ग कोला वारो बाबा हिते त कोई ने नाले वारो बुज़ुर्ग आहे कोन जेको पुछा केर ॾस न ॾिए केर मूंखे निशानदही न करे आख़िर पुछाईंदे हिकिड़े माण्हू खां पुछो त अली बिन मुआफिक बुज़ुर्ग जी ख़बर ॿुधाए चेता अली बिन मुआफिक बुज़ुर्ग त मूंखे कोन सुझे बाक़ी हिकिड़ो मोची आहे मोची जुतियुनि ॻंढण वारो मोची आहे उनजो नालो बि अली बिन मुआफिक आहे चई त उन जो ॾस ॾियां भला उन जो ॾस ॾे जे फलाणी बाज़ार फलाणी घिटी जे अंदर हिकिड़ो माण्हू ते तकड़ी विछाए वेंदो आहे उन ते जुतियुनि ॻंढण जो सामान खयूं बूट पॉलिश कंदो आहे पुराणियूं जुतियूं ॻंढींदो आहे पुछाईंदे ॻोल्हींदे तलाश कंदे वियुसि ॾिसां त बराबरि हिकिड़ो सादड़ो माण्हू आहे मोची आहे जुतियूं वेठो ॻंढे पुराणा जूता पॉलिश वेठो करे मूं वञी सलाम कयोमांसि सलाम जो जवाबु ॾिनई अबा मां मके मुंहिंजो आयो आहियां महिमान आहियां तुंहिंजो महिमान आहीं त भली करे आहीं उहा सामान खणी ॻोथरी में विधई उहा तगड़ी वेठी मूंखे चई हल मुंहिंजे घर वठी वियो घर ॾे मूं सम्झो त बुज़ुर्ग हूंदो को वॾो आबिद हूंदो ज़ाहिद हूंदो वॾो अलाह वारो हूंदो घर पहुतुसि हिन जी हर ॻाल्हि ॾिसां पियो त कीअं थो उथे कीअं थो वेहे कीअं थो इबादत करे बसि फर्ज़ी नमाज़ूं पढ़ी सुम्ही पियो न को वॾी इबादत ॾिठीमांसि न रातियुनि जो जागण ॾिठोमांसि न को हिन में बुज़ुर्गी वारा ॿिया के कम ॾिठमि 3 ॾींहं रहियोसि ॾिसंदो रहियोसि पर हिन में मूंखे अहिड़ी का बि ॻाल्हि नज़र न आई आख़िर 3 ॾींहं चयोमांसि त दा हेल को तो को चङो कमु कयो हुजे का नेकी जी ॻाल्हि कई हुजे त ॿुधाए बस मुझे इन्हें पुछण ते उनखे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई वेठो अली बिन मुआफिक रोई चवे थो अदा मूंखे साल थी विया सिक हुई मदीने जी रोंदो हुयुसि तड़पंदो हुयुसि त मौला मदीना
दिखार पोए भली मार लहने हो जागा यखड़ में जा है मौला मदीनो दिखार पोए भली मार ओ पानी पीने जे शहर जो परवर असांखे तू प्यार पोए भली मार लहने हो जागा यखड़ में जा ते सालन का सिक हुयम हज जी मदीने ॾिसण जी गरीब मिस्कीन मोची माण्हू 5 रुपया मिलनि उन मां रुपयो 2 रुपया लिकाईंदो गॾु कंदो वञा नेठ गॾु थींदा नेठ हज ते वेंदो हेल एतिरा पैसा गॾु थिया जो हेल सोचुम त हाणे हज ते वेंदुसि पैसा गॾु थी विया आहिनि एतिरा जेको काफ़िलो दिमश्क मां निकिरण वारो हुते नालो लिखायूं अबा काफ़िले वारा जॾहिं मदीने वञो त मूंखे बि वठियो हलिजो न जहाज हुया न को बहरी बेड़ा हुया माण्हू ईंदा पिया दलपंद उठनि घोड़नि ते काफ़िलनि जी सूरत में काफ़िले वारनि खे नालो लिखायूं मुरसल दे वठी हल तू मूंखे काफ़िले वारा ओ काफ़िले वारा मुरसल दे वठी हल तू मूंखे पाण साण खुदारा ओ काफ़िले वारा काफ़िले वारनि खे नालो लिखायूं त हेल हज ते वेंदुसि खुशी में न पियो मां पा ओड़े पाड़े वारनि खे ख़बर पई त अली हज ते थो वञे जेॾी महिल हाणे हज ते निकिरण जे लाइ काफ़िले जे निकिरण जा ॾींहं क़रीब थिया बाक़ी को 2-4 ॾींहं बाक़ी बचा हुजनि राति जो दिमश्क जी हिकु गली मां गुज़रां पियो त घर मजां हिकिड़े कखाए झूपड़े मजां नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो ॿार रोअनि पिया चवनि पिया अम्मा मानड़ी ॾे अम्मा मानी ॾे अम्मा बुख लॻी आहे वरी कुने में जीअं पत्थर विझी घुमाइजे त कुनो खड़खड़ कंदो आहे पत्थरनि सां इएं कुने मां जा आवाज़ पिया अचनि माउ पई चवे पुट सब्र कयो इजो थी मानी तयार थिए पुट पिया चवनि ॿारड़ा पिया चवनि अम्मा रुगे कूड़ा दिलासा थी बि अम्मा टियों ॾियारो आहे असांखे रुगे या कुनी वेठी थी खड़काई असांखे मानी न खाराई अथई ओ अम्मा जे असांजो बाबो हुजे हा अॼु जे असांजो अबो हुजे हा त असांखे एतिरो बुखियो न रखे हा मां सम्झी वियुसि त इहे बच्चा यतीम आहिनि या ज़ाल रनड़ा बेवा औरत मूं दर खड़कायो औरत जो आवाज़ आयो केरु आहे जे असां बदनसीबनि जो दर खड़कायो आहे मूं चयो अम्मा ही ॿारड़ा छो पिया रोअनि अम्मा ही छा माजरा आहे माई चवण लॻी त ओ पुछण वारा मां मिस्कीन सैयद ज़ादी आले रसूल पर्देदार न्याणी मुंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो आहे मुझा बचड़ा यतीम आहिनि मुझे ओड़े पाड़े में कंहिं असांजी संभाल न लथी आहे अॼु टियों ॾिहाड़ो आहे मुंहिंजा बच्चा तड़पी रहिया आहिनि रोई रहिया आहिनि उन्हनि खे पत्थर देगड़े में विझी घुमायां थी दिलासा ॾियां थी रोई रोई नेठि सुम्ही पवंदा
अली बिन मुआफिक चयो त जेडी मल बीबी जी गाल बुधम मुझे अखियुनि में गोढ़ा अची विया मूं चयो त मां हज जे लाइ पैसा गॾु कया आहिनि हज ते थो वञा हेॾो ही सैयद ज़ादी ही सैयद ज़ादा बचड़ा सभई पैसा हज वारा खयम अटो वरतुम लटो वरतुम कपड़ा वरतम सीधो सामान बखर विगर वतुम ज़रूरत जी हर शइ वठी बोरो भरे अचे दर ते रखियुम ऐं सॾु करे चयम अम्मा जी जल ही पंहिंजे बचड़नि खे मानड़ी खाराए कपड़ा उन्हनि खे पाराए मां वरी ॿाहिरि गली में वेही रहियुसि त हाणे ॿार जीअं रुना खिलनि त पोइ था ॿाहिरि गली में वेही रहियुसि मानी तयार थी माई जेॾी महिल मानी तयार कई ॿारनि खे अॻियां रखी त ॿार चवण लॻा अम्मा असां ईअं मानी न खाईंदासीं जेसीं ताईं इन मानी खाराइण वारे खे पंहिंजे नाने मोहम्मद वटां बदिलो न वठी अम्मा असां ईअं मानी न खाईंदासीं जेसीं ताईं इनखे पंहिंजे नाने मोहम्मद करीम खां एवज़ न वठी बचड़ा दुआ घुरण लॻा ख़ुशि थियण लॻा कि मां बि ख़ुशि थी वियुसि बसि मूं चयो त मुंहिंजो हज इहो ई आहे सैयद ज़ादा मिस्कीन यतीम बचड़ा ख़ुशि थी विया मुंहिंजो हज इहो आहे कि इहो मूंखों कमु थियो बसि हाणे कोई पैसा हलिया विया ओॾे जेॾी महिल काफ़िले जे हलण जो वक़्तु थियो काफ़िले वारनि चयो अबा हलो तयार थी काफ़िलो तयार आहे हलण जो वक़्तु अची वियो आहे मूं चयो तव्हां वञो मां नथो हली सघां हाणे उन्हनि खे ॿुधायां बि न पियो त मूंसां छा गुज़री आहे माण्हू टोकू करण लॻा हज ते वेंदा नसीब वारा हेड़ा अली बिन मुआफिक जहिड़ा बदबख्त वेंदा छा हज ते अहिड़ा बदनसीब वेंदा छा माण्हू खिलनि पिया टोकू पिया कनि चथरूं पिया कनि काफ़िलो हलियो वियो मां राति ॾींहुं रोंदो रहियुसि मौला कॾहिं वरी मदीने घुराईंदे कॾहिं समर ॾींदे हिया हयाती बेवफा ओ चंद घड़ने जो खेल ॾिसामनेल सिके मुंहिंजो मन थो मदीने का मौला मोहम्मद में ॾिसामनेल सिके मुंहिंजो मन थो सैयद का अल्लाह सिके मुंहिंजो मन थो मदनीअ का जीअं जीअं हज जा ॾियारा वेझो ईंदा विया तीअं तीअं मूंखे राति ॾींहुं रोअणु हुयो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक तो चवे ते अली तोखे मुबारक आहे तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो वणियो आहे तो तुंहिंजे इन अमल जे करे 4 लख हाजुनि जा हज रब क़बूल कया आहिनि तोखे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब अता करे छॾियो दिल बदस्तावर के हजे अकबरस्त दिल बदस्तावर के हजे अकबरस्त अज हजारा काब यक दिल बेहतरस्त काब बुंगा है खलीले अजरस्त दिल गुजरगा है जलीले अकबरस्त के जी दिल के राजी करियो हज अकबरी खां बि वधीक मक्के वारो काबो आसर जे पुट इब्राहिम
क़दीम जो जोड़ियला पर दिल एड़ो काबू आ जेको रब जो घर आ रब जो बैत के जी दिल राज़ी कर त रब राज़ी थी पवंदी अल्लाह अकबर ओ मिठा जे हज ते न पहुची सघियो आ त हिते बि तोखे अल्लाह रस्ता खोले ॾिना आहिनि जे अबू अमड़ जेरो चई अमड़ जे चेहरे जी ज़ियारत कर हज जो सवाब अबे जे चेहरे ॾे निहार हज जो सवाब पीर मां जे चेहरे के जे रोजानो 100 भेरा ॾिसी त 100 हजन जो सवाब तुंहिंजे दफ़्तर में रब लिखाए थो छॾे ओ मिठा ही ॾिहाड़ा जेकी 10 ज़ुल्हज शरीफ़ जा ये इबादत जा खैर खाही जा नेकी जा चंगाई जा ॾिहाड़ा आहिनि अल्लाह जे ज़िक्र जा नफ़ली रोज़न रखण जा रात जो जागी इबादत करण जा ॾिहाड़ा आहिनि ओ मिठा ही ॾिहाड़ा मल्हाई अल्लाह तोखे घर वेठे हज जो अजर उन इनाम अता कंदो ओ छा था चओ ही ॾिहाड़ा मल्हाइबा जी ऐं हिन ॾिहाड़नि जी वॾे खां वॾी इबादत अथव उज़हा कुर्बानी मुझा दोस्तों जेको कुर्बानी थो करे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो आ त कुर्बानी जे जानवर जे रत जो पहिरियों फुड़ो ज़मीन ते किरंदो आ वो ज़मीन ते पहुचंदो आ कुर्बानी करण वारे जा गुनाह रब अॻु बख़्शे छॾींदो आ हज़रत ज़ैद बिन अरकम तो चवे त असहाबन हिकिड़े ॾींहुं साईं करीमन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मा हादिहिल अज़ाही या रसूल अल्लाह ही गुज़ा छा आहे गुज़ा छा आहे साईं फरमाइनि था सुन्नत अबीकुम इब्राहीम तव्हांजे वॾे इब्राहीम जी सुन्नत आहे कालू फमा लना फिया या रसूल अल्लाह असहाबन चयो या रसूल अल्लाह कुर्बानी कयूं उन में असांखे छा मिलंदो छा अजर मिलंदो काल बिकुल शअरतिन हसन साईं फरमाइनि था कुर्बानी जे जानवर जे वार वार जे बदले में नेकी जो अजर तव्हांजे सवाब लिखो बकरी जे बदन ते केतिरा वार हूंदा रिढ जे बदन ते पशम जा केतिरा तंद हूंदा गऊं में ढगी जे बदन ते केतिरा वार हूंदा वार वार जे बदले में तव्हांखे नेकी जो अजर ऐं सवाब मिलंदो कुर्बानी करण वारो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त पंहिंजी कुर्बानी जे जानवर के पाले ताते मोटो मवाड़ कयो क़यामत जे ॾियारे इहो तव्हांजी सवारी थींदो जेको तव्हांखे पुल सिरात टपाए जन्नत ॾे पार पहुचाईंदो जंहिंखे बि रब तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो कुर्बानी करे जंहिंखे तौफ़ीक़ न आहे उन ते वाजिब न आहे जंहिंखे अल्लाह ताला माली तौफ़ीक़ ॾिनी आहे साहिब निसाब आहे त उन ते कुर्बानी करणु वाजिब आहे उन ते ज़रूरी आहे कुर्बानी करे मुंहिंजा दोस्तो जेको 9 जो 10 तारीख़ जो ॾियारो ईद उल अज़हा जो आहे उन ॾींहं ते सभिनी खां भले में भलो अमल अथव कुर्बानी करणु अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे ही ॾहो ख़ैर आफ़ियत सां मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब करीम असांखे पंहिंजे बंदगी जी पंहिंजे इबादत जी सग सलाहियत तौफ़ीक़ अता फ़रमाए मक़बूल ऐं महबूब सालिह अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा
सय्यिदिना मुहम्मद।